नाज़रीन, कश्मीर में गाज़ी ॻोठ ड्राइण ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ी सदर साईं ज़ैन शाह के सॾ ते एहतजाज कयो वियो। उन हवाले से पेश आहे SS न्यूज़ के रिपोर्टर गुल सुमरो की हीअ रिपोर्ट। इंडस हाईवे कश्मीर प्रेस क्लब आडो और जी गादी ॻोठ के खिलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी के सदर ज़ैन शाह के एलियानल सॾ के मोट ॾींदे सिंध यूनाइटेड पार्टी के कारकुननि के तरफा गादी ॻोठ के चढ़ाई खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहरो किया पियो वञे। सिंध हुकूमत के खिलाफ़ सख्त नारेबाज़ी भी कई पई वञे। अचो त वधीक असां सिंध यूनाइटेड पार्टी जा अॻवान मौजूद आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं उन्हनि जो छा चवणु आहे। गाज़ी ॻोठ सालन खां वठी क़ाइमु आहे। उते इन धरती जा धणी रहन था पिया। सिंध सरकार एक मुनज़म साज़िश के तहत कराची में सिंधी माण्हुनि खे बेदख़ल करण लाइ एक जवाज़ ॾियण आहे। गाज़ी ॻोठ ते का कई आहे जंहिंजी असां पहिरें ॾींहं बि मज़म्मत कई आहे। अॼु बि हीअ असांजो एहतजाज उन गाज़ी ॻोठ जे मुतासिरनि जी हिमायत में आहे। इहो ई आहे त जेको अॼु असांजो एहतजाज आहे पुरअमन असांजो एहतजाज आहे। असांजे मर्कज़ तरफ़ों कॉल आहे असांजो एहतजाज कयूं पिया रिकॉर्ड करायूं पिया। हीअ जेको सिंधी माण्हू सां ज़ुल्म ऐं तशद्दुद थिए थो असां सम्झूं था त रियासत जो हिकिड़ो वॾो चाल आहे ऐं माफ़िया ज़रदारी हिकिड़ो चाल आहे। छो जो सिंधी माण्हुनि खे हुते माना बेदख़ल करणु धारे माण्हू खे हुते आबाद करण जो हिकिड़ो साज़िश हले थो। असां उनजो भरपूर जेको आहे मज़म्मत कयूं था ऐं सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था। असां घुर कयूं था सिंधी माण्हुनि खे ॻोठ ॾिना वञनि हुते आबाद कयो वञे। अगरि हुनखे बेदख़ल कयो त असां ख़ामोश न वेंदासीं।